नौशर फिरोज खां रिपोर्ट कर रहा है जुल्फकार ट्रगर नौशर फिरोज अद खाई जा रहवासी अशरफ लाड़ाई गुलण लाड़ाई और फराज नेशनल प्रेस क्लब पहुंची मीडिया के बुधाया तो मुझे नाने जी 7 एकड़ ज़मीन है जैमें मुझी माँ जो हिस्सो है पंहिंजी माँ जो हिस्सो घुरण तां मुझे मामू महबूब लाड़ाई और उन पुट ज़ाहिद बिलावल यासीन जुल्फकार लाड़ाई सां गॾिजी 2 ॾींहं अॻु मुझे भाउ आसिफ लाड़ाई ते हमलो करे कुहाड़ियुनि डंडनि जा वार करे खे सख्त ज़ख्मी करे छॾियो हो जेको नवाब शाह इलाज हेठां आहिनि। जॾहिं त असां नौशर फिरोज थाने ते एनसी दाख़िल कराई ऐं हिकु जवाबदार गिरफ़्तार करायो त SHO नौशर फिरोज रिश्वत वठी जवाबदार खे आज़ाद करे छॾियो। हाणे हथियारनि सां प्राइवेट माण्हुनि घुराए असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए उन्हनि क्रिमिनल्स माण्हुनि खे सपोर्ट करे रही आहे। असांखे मथियनि जवाबदारनि मां जान जो ख़तरो आहे। असीं IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP सेशन जज ऐं ॿियनि जो वस वारनि खे अपील था करियूं त फौरन ज़ालिमनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आंदो वञे। ॿी सूरत में SSP ऑफिस अॻियां सख़्त एहतजाज कयो वेंदो। मातली खां रिपोर्ट कर रहे हैं जावेद मलिक SSP बदीन जनाब शिराज नज़ीर अब्बासी साहब जनाब DSP मातली जनाब एजाज हुसैन भण जन जे हिदायतुनि ते सेफ सिटी इंचार्ज मातली सब इंस्पेक्टर सागर मेमन मातली शहर में स्टाफ समेत मुख्तलिफ अस्पतालों सिविल अस्पताल मातली मारवी अस्पताल भुरगड़ी अस्पताल जो विजिट किया उन्हनि जे मालिकनि सां मुलाक़ात कई खेनि रिक्वेस्ट कई त पंहिंजे अस्पताल जे ॿाहिरां बैनर आवेज़ा कनि ऐं मोटरसाइकिल जे हिफ़ाज़त बाबति हिदायतूं तहरीर हुजनि। तंहिं बाद सिविल अस्पताल सिविल सोसाइटी जे शख्सियतुनि सीनियर सिटीज़न मातली जनाब रईस गुलाम रसूल ज़ामानी सां मुलाक़ात कई। तंहिं बाद शहर में मुख़्तलिफ़ जायुनि ते मोटरसाइकिलनि जा लॉक स्विच चेक कया। शक्की माण्हुनि खां पिणु पुछागाछा कई ऐं शहरनि खे ताक़ीद कई त पंहिंजी मोटरसाइकिलनि ऐं स्विच लॻाइनि ऐं लापरवाही जो मुज़ाहिरो न कनि। शिकारपुर हक TV 5 न्यूज के रिपोर्टर आफाक अली संजरानी की रिपोर्ट के मुताबिक थाना चक पुलिस की बरवक्त कार्रवाई चक पुलिस ने भरकन से छीनी गई डाटसन और मसरूका मवेशी बरामद कर लिए हैं। खुफिया इतला पर SHO थाना चक गुलाम हुसैन भुट्टो ने अपनी टीम कैमरा नाकाबंदी करके दौरान कामयाब कार्रवाई की और मुलजमान ने पुलिस को आते देखकर गाड़ी और मवेशी छोड़कर फरार हो गए। चक पुलिस ने तहवील में ली गई डाटसन और मवेशी मालकान के हवाले कर दी। आवाम की जानो माल की हिफाजत करना हमारी अव्वलिन तरजीहात में शामिल है। SSP शिकारपुर शाहदेव चाचड़ ने बरवक्त कार्रवाई पर थाना SHO चक गुलाम हसन भुट्टो को शाबाशी दी और तारीफी असनाद देने के अहकाम जारी किए। ठुल खां रिपोर्ट कर रहा मीर मोहम्मद फैज़ सुमरो गुज़िरियल रात ठुल जे सेक्शन थाने जे खद में घरनि में फुर्जियूं 2 वारदातूं हथियारबंदनि घर भातियुनि खे यरगमाल बणाए 29 लख रुपयनि जो धाड़ो हणी विया। ख़बर मूजिब ठुल में गुज़िरियल रात मीर ताहिर खान खोसो कॉलोनी में 4 नामालूम हथियारबंदनि घर धणी गुलाम सरवर सरकीअ जे घर में घिड़ी घर भातियुनि खे यरगमाल बणाए घर में पियल 2 लख रुपया रोक मोबाइल फ़ोनियूं ॿियो सामान खणी फरार थी विया। ॿिए पासे ठुल जे बाईपास ते नामालूम हथियारबंदनि पप्पू सरके जे घर में खिड़ी करे घर भातियुनि खे यरगमाल बणाए घर में पियल 27 लख रुपया नक़द मोबाइल फ़ोन सोना ज़ेवर ॿियो सामान जो ताड़ो हणी आराम सां फरार थी विया। मुतासिरीन सहाफ़िन खे ॿुधाए त वाक़े बैदि अहिड़ो इतला ठुल पुलिस खे कयो वियो। पुलिस सुबुह जो पहुती आहे जॾहिं त पुलिस कख वञी बीणो नाहे कयो। होॾां वारदात बैदि इलाइक़े में ऐं शहरनि में ख़ौफ़ हिरास छाइजी वियो आहे। खबर शामिल कंदासीं मीरपुर माथेलो खां तालका रिपोर्टर सऊद अहमद पिताफी बलोच जी रिपोर्ट मुताबिक मीर हालार खान पिताफी दाद लखारी वेझो ॻोठ सरदार कामण खान खुश्क में खुश्क बिरादरी सां ताज़ियत कंदे चेयरमैन यूसी लाल पिताफी बोतार शाहनवाज पिताफी मोहम्मद इस्माइल सुमरो मोहम्मद हासिल सुमरो वसीम अहमद पिताफी मोहम्मद बचल पिताफी साण से गॾु हुआ। मातली खां रिपोर्ट कर रहा है जावेद मलिक। मातली में ज़ियादतस के आलमी ॾींहं के हवाले से पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन तरफा पुलिस स्टेशन रोड खां आगाही रैली कढी वई। रैली में शागिर्दनि पुलिस एहलकारनि सिविल सोसाइटी के नुमाइंदनि म्यूनिसिपल कमेटी के अमले और शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। डॉक्टर अब्दुल मालिक शेख म्यूनिसिपल ऑफिसर अतीकुर रहमान कायम खानी सेफ सिटी इंचार्ज इंस्पेक्टर महमूद चांग और काशिफ ताहिरी की अगवानी में निकतल रैली शहर जो गश्त करे प्रेस क्लब पहुती जिते रैली के खिताब कंदे मुखर्र जो चवण हो त मुल्क में शुगर जो मर्ज तेजी से वधी रहियो आहे। हीउ हिकु अहिड़ो मर्ज आहे जेको मथे खां वठी पेरनि ताईं जिस्म जे हर उज़वे खे मुतासिर करे सघे थो। फालिज दिल जो दौरो पेरनि ऐं हथनि में ज़ख़्म थियण शुगर जी बीमारी जो सबब बणजनि था। उन्हनि वधीक चयो त शुगर खां बचाव लाइ खंडु ऐं खंडु में शयूं न वापराइजनि। पंहिंजे वज़न खे वधण न ॾियो ऐं रोज़ानो वॉक ऐं वर्जिश खे पंहिंजे मामूल जो हिसो बणाए छॾिजे ऐं परहेज़ करणु घुरिजे त जीअं हिन बीमारी खां पाण खे बचाए सघिजे।